क़ुरान मजीद जो सभ खां पहिरियों तर्जुमो कहिड़ी ॿोलीअ में थियो? क़ुरान मजीद आसमानी चइनि किताबनि मां मुक़दस ऐं बाबरकत किताबु आहे। क़ुरान मजीद जीअं त अरबी ॿोलीअ में नाज़िल थियो ऐं अरबी ॿोली सिर्फ़ु अरबनि जी ॿोली आहे, उन करे ज़रूरत तहत क़ुरान मजीद जा केतिरनि ई ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तर्जुमा थींदा रहिया आहिनि। मुस्तनिद रिवायतुनि में अचे थो त सभ खां पहिरीं क़ुरान मजीद जो जंहिं ॿोलीअ में तर्जुमो थियो सा सिंधी ॿोली बयानु कई वई आहे। एनसाइक्लोपीडिया सिंधियाना मुताबिक़ बुज़ुर्ग बिन शहरयार पंहिंजी तसनीफ़ अजाइबुल हिंद में लिखे थो त दुनिया जी ॿियनि सभिनी ॿोलियुनि खां अॻु क़ुरान मजीद जो तर्जुमो सिंधी ॿोलीअ में थियो। उहो महरुक बिन राइक राजा जी गुज़ारिश ते मंसूरा सिंध जे अरब हाकिम अब्दुल्लाह बिन अब्दुल अज़ीज़ जे हुक्म हेठि हिकु इराक़ी आलिम कयो। उहो इराक़ी आलिम सिंध में रही सिंधी ॿोली चङी तरह सिखी चुको हो। उन तर्जुमे जो राजा महरूक ते एॾो त असरु थियो जो हू सूरत यासीन जी हिकु आयत जो सिंधीअ में तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधंदे तख़्त तां लही अची पट ते वेठो ऐं ख़ुदा जे इश्क ऐं ख़ौफ़ में अखियुनि मां नीर वहाइण लॻो। इहा बि रवायत आहे त क़ुरान पाक जे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमे जी जाइज़ियत जी फ़तवा हज़रत इमाम अबू हनीफ़ा ॾिनी हुई। उन खां अलावा क़ुरान पाक जो पहिरियों मंज़ूम सिंधी तर्जुमो मौलवी अहमद मलाह कयो। हुन सॼो क़ुरान शरीफ़ सिंधी बैतनि में नूरुल क़ुरान जे उनवान सां पेश कयो। संदसि कलाम मुनफ़रद हैसियत रखे थो। उन खां अलावा केतिरनि ई आलमनि क़ुरान शरीफ़ जा सिंधीअ में तर्जुमा कया ऐं तफ़सीर लिखिया आहिनि। तर्जुमनि ऐं तफ़सीर लिखण खां अलावा कुझु अलाह जे प्यारनि क़ुरान पाक सां पंहिंजे इश्क जो इज़हार सॼो क़ुरान हथ सां लिखी करे कयो। उन्हनि में केतिरा ई सिंधी क़ुरान पाक जा आशिक़ शामिल आहिनि जिन वक़्तु ब वक़्तु क़ुरान पाक पंहिंजे हथ सां लिखियो, जिन में डीपलो थरपारकर जो रिटायर्ड प्राइमरी उस्ताद साईं अहमद अली खटरी, ॻोठ आकिल लाड़काणे जो मरहूम उस्ताद रफ़ीक़ अहमद मेमण, जंहिं टोटल 6 क़ुरान पाक पंहिंजे हथ सां लिखिया, जिन में हिकु फ़क़ति सिंधी तर्जुमो ऐं 5 क़ुरान पाक बिना तर्जुमे जे शामिल आहिनि। साईं रफ़ीक़ अहमद मेमण हिकु मेहनती उस्ताद हो जंहिं पंहिंजी समूरी उमिरि इल्म जी रोशनी फैलाइण में गुज़ारी। मालिक साईं खेसि जन्नतुल फिरदौस अता फ़रमाए। उन खां सवाइ रतदेरो लॻे ॻोठ मेहर गांगरे जो बुज़ुर्ग ख़ैर मोहम्मद गांगरो पिणु क़ुरान पाक पंहिंजे हथनि सां लिखण जी सादत हासिल कई, जंहिं 2 क़ुरान पाक बिना तर्जुमे जे मुकमिल कया आहिनि ऐं हिन वक़्तु 3 कलमी क़ुरान तर्जुमे सां लिखी रहियो आहे।